अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, जी तो मां फ़कीर मारूफ सोलंकी अवां तो ॼातल सुञातल पुराणो कारीकार यूट्यूब चैनल मुश्ताक परदेसी ते वरी अॼु हाज़िर थी रहियो आहियां। तव्हांखे इंतज़ारु बि हुयो ऐं तव्हां कुझु मैसेज बि कया, कुझु फ़ोनियूं बि कयूं, तव्हां पुछंदा रहियो, मां कहाणियूं तव्हां ॾे कोन मोकिलियूं। हाणे तबियत बि सही कान हुई, वरी हाणे ख़ैर सां पची वियो आहियां। जिथे बि हुजो अलाह ई अलाह जो रसूल तव्हांखे ख़ुशि रखंदो, मदीने वारो भलाई कंदो, चङाई कंदो, पूरी कानात जो ख़ैरु कंदो, उन सदके असांजो ख़ैरु कंदो। सलाम थो कयां मां, क़बूल पवे। ही सिंधी लोक कहाणियूं बादशाहनि, राणियुनि, शहज़ादनि, वज़ीरनि, सौदागरनि, अकुलमंदनि, बेवकूफ़नि, ठगनि जूं कहाणियूं मां तव्हां ताईं पहुचाए रहियो आहियां। हर तबिके जी कहाणियां, पर हिन में हुनुर जूं बि अथव, अकुल जूं बि अथव, पिराइण जूं बि अथव ऐं बादशाहीअ छॾण जूं बि वठण जूं बि अथव। पर इहे सभु अथव अकुलमंद जूं ॻाल्हियूं। त बेवकूफ़ कीअं था थियनि ऐं ठग कीअं आहिनि ऐं शहज़ादा, वज़ीर, सौदागर छो छा, वरी अकुलमंदनि जूं ॻाल्हियूं ॿुधो त उहे कीअं आहिनि, इहे मां तव्हां ताईं मोकिले रहियो आहियां। उमेद त तव्हांजी मोट बि मूंखे सुठी अॻिन कहाणियुनि में मिली आहे, तव्हां मूंखे पसंदि बि कयो आहे। पूरी दुनिया में मां कामयाबु वियो आहियां। तव्हांखे मुबारकूं हुजनि ऐं मूंखे बि ख़ुशी आहे इन ॻाल्हि जी। जेकॾहिं मुंहिंजा नंबर बि इन में ॾिनल अथव, हिन में बि मां नंबर जेको आहे मुश्ताक परदेसीअ चैनल वारे जो आख़िर में मां तव्हांखे रिकॉर्ड कराईंदुसि। का बि ग़लती हुजे या कुझु बि हुजे त तव्हां हुन सां पुछी सघो था, हुन सां चैनल वारे सां ॻाल्हाए सघो था। त मां कहाणी शुरू थो कयां। त अॼु कहाणी आहे सौदागरनि जूं कहाणियूं, सौदागर ज़ादो ऐं 36 लकड़ी छोकिरी। अदा ॻाल्हि शुरू थी थिए, हाणे हिनखे तवजह सां ॿुधिजो ऐं सम्झिजो। जेकॾहिं हीअ तव्हां ॿुधी ऐं हिननि मूं तव्हां सम्झ रखी ऐं तव्हां हिनखे सम्झी वियो ऐं सोचियो त हीअ तव्हांजे कम जूं कहाणियूं आहिनि। हिकिड़ो सौदागर जंहिं वटि माल मता जी त कमी कान हुई, पर ख़ुदा जी कुदरत खेसि औलाद बचंदो ई कोन हो। हाणे इहो बि त को राज़ हूंदो न रब जो। हुनखे कंहिं शइ जी कमी बि कान हुई, बादशाह बि हुयो, अमीर बि हुयो, पर औलाद न पियो बचे। अॻिते ॾिसूं त छा आहे, हिन सां कहिड़ो मसाइलो आहे। वीचारो इन ई परेशानीअ में वेंदो हो ॻरंदो। हिकिड़े ॾींहुं कंहिं दरवेश दुआ करे चयोसि त तोखे पुटु ॼमंदो, पर उन जी शादी नंढे हूंदे ई कंहिं 36 लकड़ी छोकिरीअ सां करे छॾिजांइ, त पोइ औलाद बची पवंदी। अदा हाणे ॾिसूं वरी दरवेश हुनखे रस्तो ॾिनो आहे। अॻिते ॾिसूं त उहो छा थो ॿुधाए। जेको नंढे लाइ चएसि थो त तूं हुनखे शादी कराए छॾ, त दरवेश बि आला वारा आहिनि। जेकॾहिं आम न, पर के जेके ॻाल्हियूं कंदा आहिनि त उन्हनि ॻाल्हियुनि ते बि अमल करिणो पवंदो। तव्हांखे बि करिणो पवंदो, असांखे बि करिणो पवंदो। थोरे घणे ॾींहं सौदागर खे हिकिड़ो सदा सुहिणो पुटड़ो ॼाओ। हिन फ़क़ीर जे चवण मूजिबि पुट जी शादीअ लाइ हिकिड़ी 36 लकड़ी छोकिरीअ जी ॻोल्हा शुरू कई। ॻोल्हा कंदे कंदे हिकिड़े ॾींहुं सौदागर अची कंहिं शहर में पहुतो। शहर जे ॿाहिरां केतिरनि ई ॿारनि रांदि पई कई, जिन में हिकिड़ी नंढड़ी सुहिणी छोकिरी बि हुई। छा हिनखे ॾाढी वणी। सौदागर पोइ शहर में हिकिड़े ज्योतिषीअ वटि वियो ऐं उनखे चयाईं त इन ई छोकिरीअ जो भाॻ ॿुधाए। ज्योतिषीअ धारो हणी हिसाब करे सौदागर खे ॿुधायो त इहो ज्योतिषी लफ़्ज़ जेको अथव इहो ढारे वारे जो अथव। छोकिरीअ जो भाॻ ॿुधाए, ज्योतिषीअ ढारो हणी हिसाब करे सौदागर खे ॿुधायो त बराबरि इहा छोकिरी वक़्त वारी आहे। इहो ॿुधी सौदागर ॾाढो ख़ुशि थियो ऐं हिकदमि छोकिरीअ जे माइटनि खां पंहिंजे पुट लाइ संग घुरियाईं। छोकिरीअ जा माइट वीचारा ग़रीब हुआ, तन ख़ुशीअ सां खेसि संग ॾियणु क़बूलु कयो। आख़िर सौदागर हिननि ॿिन्ही मासूमनि जो निकाह पढ़ाए छॾियो। सौदागर ज़ादो अॼु नंढो सुभाणे वॾो, तव्हांजो अची जवान थियो हिकिड़े ॾींहुं। हिन माउ खे चयो त मां हाणे आउं वॾो थियो आहियां, मुंहिंजी शादी कराए। माण्हू इहा ॻाल्हि सौदागर सां कई। जंहिं चयोसि त छोकिरो भली त अञा वॾो थिए त पोइ शादी करायांसि।
पर सौदागर सुख ई कोन थे आयो। सो हर हर रोज़ पियो माउ पीउ खे चवंदो हो। नेठि हिकिड़े ॾींहुं पिणस कक थी चयोसि आबा तुंहिंजी शादी त नंढे हूंदे ई कराए छॾी अथमि। तूं को बि फिक्रु न कर, जॾहिं वक़्तु ईंदो तॾहिं तुंहिंजी कुंवारे खे घर वटि ईंदासूं। छोकिरे जो इहा ॻाल्हि ॿुधी सो पीउ खां पुछाईं त जेकॾहिं मुंहिंजी शादी थियल आहे त पोइ मुंहिंजी ज़ाल किथे आहे? फलाणे शख़्स जी न्याणी आहे। तॾहिं सौदागर ज़ादे चयोसि त जेकॾहिं ईअं आहे त पोइ अवी हलो या न, पर आउं वञा थो पंहिंजी ज़ाल वटि। पोइ हू होॾां वञण जी तयारी करणु लॻो। माणस घणो ई सम्झायोसि त अबा अञा अजाई तकड़ न कर, पर हिन हिक बि न ॿुधी ऐं उथी उन शहर ॾांहुं रवानो थियो। उन शहर में पहुची हू पंहिंजे सावराणे घर वियो ऐं पंहिंजे ज़ाल खे ॾिठाई। कुझु ॾींहं उते आराम कयईं, पर पोइ सावरनि खां मोकिलाए पंहिंजी ज़ाल खे वठी वतन ॾांहुं रवानो थियो। हलंदे हलंदे हिननि खे हिकिड़े झंग में राति पइजी वई। हीअ ज़ाल मुड़ुस बि ॾाढा थकल हुआ, सो हिकिड़े वण जे हेठां वञी वेही रहिया। मुड़ुस ज़ाल खे चयो त आउं थोरो वक़्तु निंड करे थको थो वञा, तूं वेही जाग त पोइ वरी आउं उथी पहरो ॾींदुसि ऐं तूं आराम कजांइ। हाणे हिननि हिक ॿिए सां इहे ॻाल्हियूं करे ऐं आराम करण जे लाइ प्रोग्राम पिया ठाहिनि। सौदागर ज़ादो ईअं चई ज़ाल जे गोॾे ते कंधु रखी सुम्ही रहियो। जंहिं वण जे हेठां ही ज़ाल मुड़ुस वेठल हुआ उन ते के पखी बि वेठा हुआ। जन पंहिंजी ॿोलीअ में सौदागर जी ज़ाल खे चयो त ए माई, हितां कुझु भरपूर हिकु दरियाउ अथई, उन में हिकु लाश लुढ़ंदो पियो अचे। तूं उन लाश जी चीच मां मुंडी लाहे अची हिन वण जे पाड़ खे हण त हिन में हिकिड़ी दरी थी पवंदी, जंहिंजे अंदरि 7 बादशाहुनि जो खज़ानो पूरियल आहे। ज़ाल पखियुनि जी ॻाल्हि ॿुधी मुड़ुस जो कंधो आहिस्ते आहिस्ते करे गोॾे तां लाहे उथी दरिया ॾांहुं रवानी थी। पुठियां इतफ़ाक़ सां सौदागर ज़ादो बि जागी पियो। तंहिं जो ज़ाल खे वेंदो ॾिठो सो यकदमि उथी हिन जे पुठि वरिताईं। सौदागर ज़ादे जी ज़ाल जॾहिं दरिया जे कंधीअ ते पहुती तॾहिं ॾिसे त बराबरि हिकिड़ो लाश लुढ़ंदो अचे। जॾहिं उहो लाश वेझो आयो तॾहिं पाणीअ में घिड़ी उन खे ॿाहिरि कढियाईं। पोइ उन जी चीच मां मुंडी लाहिण लॻी, पर मुंडी चीच में सोगी फाथल हुई, तंहिं करे अञा चकु विझी थे लाथाईं त एतिरे में सौदागर ज़ादो बि अची वेझो पहुतुसि। जो ॾिठो त हीअ लाश खे पिए चक विझी सो पक थियसि त हीअ का ॾाइण आहे। तॾहिं मुठियूं भेड़े वठी पोइ पहिरें भॻो ऐं सिधो वञी घर साह पटियाईं। पर जॾहिं मुंडी लाहे वापसि आई तॾहिं ॾिसे त मुड़ुस आहे ई कोन। उते हिन वेचारीअ खे ॾाढी ॻणती थी पई, पर पोइ ख़्यालु आयो त शायदि मूंखे हिते न ॾिसी मुंहिंजे पुठियां वियो हूंदो, सो इजो थो मोटी अचे। पोइ हिन इहा मुंडी खणी वण जे थुड़ खे लाथी त उते हिकु दरी खुली पई, जंहिं मां अंदरि झाती पाए ॾिसे त वाक़ई 7 बादशाहुनि जो खज़ानो अंदरि पियो हो। हीअ हेतिरो माल मताओ ॾिसी ॾाढी ख़ुशि थी ऐं दिलि में चयाईं त मुड़ुसु अचे त पोइ गॾिजी ही खज़ानो खणूं। असां हाणे ॾिसूं त हिन जो मुड़ुस खे कहिड़ा वाम वेठा काॾे वियो, पर हिन इंतज़ार ॾाढा कया। सुबुह ताईं मुड़ुस जो पतो ई कोन पियो। माई मुड़ुस जो घर बि कोन ॾिठो हो। सा लाचार मोटी अची पंहिंजे माइटनि में रहण लॻी। होॾां सौदागर ज़ादे खां जॾहिं माणस पिणस ख़बर चार पुछी तॾहिं ॿुधायई त मुंहिंजी ज़ाल ॾाइण आहे ऐं हूअ मूंखे बि खाई खपाए छॾींदी। उन करे आउं कॾहिं बि पंहिंजे घर कोन आणींदोसांसि। माइटनि खां इनकार जो सबबु पुछियो, पर हिन को बि जवाबु कोन ॾिनो ऐं चयाईं त मूंखे सामान जो घोड़ा बि भराए ॾियो त आउं वापारु बि करे अचां ऐं ॿीअ विलायत मां शादी बि करे अचां।
असां हाणे हुनजा वाह ख़्याल वेही हाणे अॻिते हलूं ॾिसूं त हिन जी मुराद छा थी मिले। सौदागर घणो ई सम्झायोसि पर सौदागर ज़ादो पंहिंजे ज़िद तां न लथो। आख़िरकार सामान जा घोड़ा बि भराए नौकर चाकर साण करे सफ़र ते रवानो थियो। कुझु ॾींहं खां पोइ सौदागर ख़्यालु कयो त छो न रूबरू वञी पंहिंजी नुंहं जी ख़बर चार वठी अची। इहो ख़्यालु करे ई सिधो आयो। अदा हू हिन जो पुटु जेका पंहिंजी ज़ाल छॾे भॼी वियो। वापार जे पुठियों वरी उन जो पीउ जेको नंढे लाइ निकाह विझी आयो हाणे वरी उहो थो उॾे वञे पंहिंजी नुंहं ॾे ख़बर चार लाइ। नुंहं जी ख़बर चार वठी अची हू ख़्यालु करे ई सिधो आयो पंहिंजे नुंहं वटि जंहिं खेसि सॼी ॻाल्हि ॿुधाए। पोइ सौदागर नुंहं खे दिलासो ॾेई वठी पंहिंजे घर ॾांहुं रवानो थियो। जॾहिं उन वण वटि पहुता तॾहिं सौदागर ज़ादीअ जी ज़ाल वण जी दरी खोले सहुरे खे खज़ानो ॾेखारियो। सौदागर जो एतिरे सारी दौलत ॾिठी सो ख़ुशीअ में ई न पियो मापे। नेठि कुझु क़ीमती हीरा जवाहर खणी दरी बंदि करे वरी उथी पंधु पिया ऐं अची पंहिंजे घर पहुता। हाणे वापसी हिननि जी थी। हाणे पोइ हिते ॾिसूं सौदागर ज़ादे जी ज़ाल जॾहिं घर में पंहिंजे मुड़ुस खे न ॾिठो तॾहिं ससु खां पुछियईं। जंहिं चयोसि त अमड़ मुड़ुस ई ॿाहिरि वियो आहे ऐं थोरनि ॾींहंनि में वापसि अची वेंदो। पर जॾहिं घणो वक़्तु गुज़री वियो ऐं सौदागर ज़ादो बि वापसि न वरियो तॾहिं संदसि ज़ाल खे हेकारे ॻणती थी पई। आख़िर हिन खे कुड़क पइजी वई त हू ॿीअ ज़ाल पणजण लाइ ॿीअ विलायत वियो आहे। इहो ॿुधी हिन वीचारीअ खे ॾाढो ॾुख थियो। सौदागर खे चयाईं त मूंखे बि सामान जो घोड़ा बि भरे ॾियो त आउं बि वापारु करे अचां। हिन नुंहं खे बि घणो ई सम्झायो पर जॾहिं हूअ बि होॾ तां न लथी तॾहिं लाचार हिन खे बि सामान सां घोड़ा बि भराए ॾिनई। हूअ मर्दानो वेस करे उथी सफ़र ते रवानी थी। सौदागर ज़ादे जी ज़ाल मंज़िलूं हणंदी वापारु कंदी हिकिड़े ॾींहुं कंहिं बंदर ते अची लंगर हयो। जॾहिं घोड़ा मां लही हेठि किनारे ते आई तॾहिं उन शहर जी राणीअ जा माण्हू चौधारी फिरी वियसि ऐं चयाऊंसि त राणीअ जो हुकुम आहे त जेको बि माण्हू हिन शहर में अचे सामान समेत मूं वटि वठी अचोसि। त पहिरियां ई मूं सां चोपड़ रांदि करे पोइ जे हू मूंखां खटे वियो त उन सां शादी कंदसि ऐं जे हारायई त उन जो समूरो माल मिल्कियत मुंहिंजे हवाले थींदो। तंहिं करे ए सौदागर पहिरियां ई हली राणीअ सां रांदि करे। इहो ॿुधी हूअ पहिरीं त ॾाढी हैरान थी पर पोइ थोरो वीचार करे उन्हनि खे चयाईं त हाज़ुर अव्हां जी राणीअ सां रांदि कंदसि पर अॼु ॾाढा थकल आहियूं तंहिं करे अॼु मूंखे माफ़ी मिले बाक़ी सुभाणे अवल ख़ैर ज़रूरु हलंदसि। ख़ैर राणीअ जा माण्हू इहो जवाबु ॿुधी हलिया विया पर हिन वीचारीअ खे अची होड़ा खोड़ा थी त आख़िर असुलु ॻाल्हि छा आहे ऐं कहिड़ो सबबु आहे जो जीअं का असांजे घरनि में ॻाल्हि ॿोल्हि थींदी आहे पोइ हुनखे माण्हू सोचींदो आहे सम्झंदो आहे त यार छा थो हीउ मसइलो थियो छो थियो। हीअ बि उहो सोच में पइजी वई राणीअ जी उहे शर्त रखिया आहिनि। तंहिं करे हिन छा कयो जो मथां मोना हणी वञी राणीअ जे हिकु ख़ासि बानीअ खे हथु कयाईं ऐं उनखे ॾाढा इनाम इकराम ॾेई इहो राज़ मालूम कयाईं। बानीअ ॿुधायोसि त दरअसल जॾहिं राणी रांदि में का एतिरी चालाकी कान्हे पर जॾहिं हूअ पंहिंजी रांदि वींदे ॾिसंदी आहे तॾहिं यकदमि पंहिंजीअ सथर तां कपिड़ो हटाए छॾींदी आहे जंहिं करे रांदि कंदड़ जो सॼो ख़्यालु हुन तरफ़ हलियो वेंदो आहे। इन जे विच में राणी पंहिंजो बिगड़ियल गोटियूं सिधियूं करे छॾींदी आहे। अहिड़ीअ तरह राणीअ रांदि खटी वेंदी आहे। सौदागर ज़ादीअ जी ज़ाल इहो राज़ दिलि में रखियो। ॿिए ॾींहुं जॾहिं राणीअ जा माण्हू आया तॾहिं हीअ मर्दानो लिबास करे ॾाढो सुहिणो जवान बणिजी अची राणीअ वटि हाज़ुर थी। अदा हूअ बि राणी पर हुई पंहिंजे मुड़ुस जे ॻोल्हा में मर्दानो वेस करे निकिती। हाणे ॾिसूं
त हीअ छा थियूं ॿई हिक ॿिए सां हाणे कहिड़ो थी मुंहुं ॾियनि। राणीअ जो अहिड़े सुहिणे जुवान खे ॾिठो, साह मथसि अकनि छकनि थी, पर जीअं त हूअ बि पंहिंजे कौल खां मजबूर हुई, तंहिं करे वेही रांदि करणु लॻी। सौदागर ज़ादीअ जे ज़ाल इन ई रांदि में थोरो होशियारु हुई, तंहिं करे हिन ॻोटनि मंझां अखी न कढी जो राणीअ खे ॻोटनि खे बदिलाइण जो मौक़ो मिले। इन जे करे थोरी देरि में हूअ राणीअ खां रांदि खटे वेई। इन ते राणी ॾाढी पेशेमान थी ऐं पंहिंजे कयल कौल मुताबिक़ यकदमि हिन जे अॻियां उथी हथ ॿधी बीही रही ऐं चवणु लॻी, ए सौदागर, हाणे हीअ सॼी बादशाही बि तुंहिंजी ऐं आउं बि तुंहिंजी आहियां, जीअं खपई तीअं कर। सौदागर ज़ादे जी ज़ाल चयुसि त इहे ॻाल्हियूं पोइ थींदियूं, पहिरियां मूंखे इहो ॿुधाए त जेकी ॿिया सौदागर ऐं शहज़ादा तो फुरे फ़क़ीर कया आहिनि से किथे आहिनि। तॾहिं राणीअ चयुसि त इहे सभु हिन शहर में आहिनि ऐं महिनत मज़ूरी करे पिया पेट गुज़र कनि। इहो ॿुधी हूअ राणीअ सां ॿिए ॾींहुं मिलण जो अंजाम करे हली वई। सौदागर ज़ादे खे पक थी त संदसि मुड़ुसु बि हिन राणीअ वटी फुरिजी फ़क़ीर थियो हूंदो ऐं हिन ई शहर में किथे हूंदो, तंहिं करे हूअ मुड़ुस खे ॻोल्हण लाइ शहर जी घिटी घिटी करे घुमणु लॻी। आख़िर पुछाईंदे हिकिड़े ॾाटार की दुकान वटां अची लांघाऊ थी। अंदरि दुकान में खणी जो निहारे त संदसि मुड़ुसु सौदागर ज़ादो मेरनि ऐं फाटलनि कपिड़नि में वेठो लोह कुटे। मुड़ुस जी इहा हालत ॾिसी हिन खे ॾाढो ॾुख थियो। पोइ माठ मिठ में हिन खे ॾाटारे खां ख़रीद करे पाण सां गॾु महलात में वठी आई। खेसि यकदमि आतुर अंबीरनि सां तड़ कराए नवां वेस वॻा पाराए अॻे जहिड़ो अछो उजड़ो बनायाई। सौदागर ज़ादो जॾहिं तयारु थी अची वेठो, तॾहिं खांसि ख़बरूं चारूं पुछणु लॻी। जंहिं हिन खे समूरी ॻाल्हि करे ॿुधाई, इहा ॻाल्हि ॿुधी हिन पंहिंजे मुड़ुस खे, जंहिं अञा खेसि कोन सचा सुञातो हो, चयो त तूं को बि फ़िक्रु न कर, आउं तुंहिंजी शादी हिते जी राणीअ सां थो करायां। अदा हाणे इहा ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे हथु करे ऐं इहे सुवालनि जा जवाब हलनि पिया ऐं ॿुधाएसि भई, पर हुनखे न सुञातो त इहा ई मुंहिंजी ज़ाल आहे। पर हाणे वरी बि ॾिसूं त उहा कहिड़ी भलाई थी करे। पोइ राणीअ खे घुराए हुकुम कयई त तूं हिन सौदागर ज़ादे सां शादी कर। राणीअ को बि इनकार न करे सघी ऐं ॿिए ॾींहुं सौदागर ज़ादे जी राणीअ जी शादी थी। शहज़ादीअ थियण खां कुझु ॾींहं पोइ सौदागर ज़ादे जी ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे पंहिंजो अॻूणो सभु माल मता वापसि ॾियारियो ऐं पंहिंजे तरफ़ां बि घणो माल खज़ानो ॾेई राणीअ समेत खेसि ॿेड़ीअ में चाढ़े पंहिंजे वतन ॾांहुं रवानो कयो ऐं पाण राज हलाइण जे बहाने सां उते ई रही पई। पोइ जॾहिं हिन खे पक थी त सौदागर ज़ादो वञी पंहिंजे वतन पहुतो हूंदो, तॾहिं हीअ बि बादशाहीअ जूं वाॻूं वज़ीरनि जे हवाले करे वतन ॾांहुं रवानी थी। होॾां जॾहिं सौदागर ज़ादो अची माउ पीउ वटि पहुतो, तॾहिं पीउ खे ॾाढी आकड़ मां चयाईं, बाबा तूं बि मूंखे ज़ाल परणाई हुई, पर मुंहिंजी हीअ ज़ाल बि ॾिस, राणी आहे राणी। ईअं चई पोइ हिन ॿियूं बि केतिरियूं ई ॿटाकूं सटाकूं हणी पंहिंजे वाखाण पाण कई। सौदागर पुट जूं इहे ॻाल्हियूं ॿुधी ऐं माल मिल्कियत ॾिसी हिन जे कारनामनि ते ॾाढो ख़ुशि थियो ऐं वॾे धाम धूम सां हिकु वॾी महफ़िल कयाई। उन महफ़िल में शहर जा वॾा वॾा माण्हू आया, जे सौदागर ज़ादीअ जूं ॻाल्हियूं ॿुधी संदसि वाखाण करणु लॻा। कुझु ॾींहं खां पोइ सौदागर ज़ादी जे पहिरीं ज़ाल बि अची उन शहर में पहुती ऐं केतिरियूं ई सूखड़ियूं पाखड़ियूं खणी आणे सहुरे खे ॾिनाई। सौदागर जो पंहिंजी नुंहं खे ॾिठो सो वेतर ख़ुशि थियो ऐं चयाईं त अमां तुंहिंजो मुड़ुस बि अची वियो आहे, पर ॿी ज़ाल परिणिजी आयो आहे। इन ते हिन चयोसि त जेकॾहिं हूअ ॿी ज़ाल परिणिजी आयो आहे त चङो थियो,
पर अवी महिरबानी करे हिन खे मूं ॾांहुं मोकिलियो, छो त आख़िर आउं बि संदसि ज़ाल आहियां। सौदागर वञी पुट खे चयो, हिन बना इनकार करे छॾियो ऐं चयाईं त छा बि थी पवे पर आउं उन ॾाइण वटि कोन हलंदुसि। इहो ॿुधी हिन वीचारी नुंहं खे सॼी ॻाल्हि ॿुधाए उते सौदागर ज़ादे जी ज़ाल खां खिल निकिरी वई। चयाईं त जेकॾहिं ईअं नथो अचे त आउं मर्दाणो वेस ढके थी वियां ऐं तव्हीं वञी चओसि त तुंहिंजो फलाणो की फलाणो दोस्त मिलणु आयो आहे। सौदागर ज़ादे खे जॾहिं इहो नियापो पतो तॾहिं ॾाढो ख़ुशि थियो ऐं इन महिल ई उन वटि आयो। पोइ ज़ाल खे दोस्त सम्झी हिन सां वेही कचहरी करणु लॻो। ॻाल्हियूं मथां ॻाल्हियूं पे निकितियूं। सौदागर ज़ादो इन विच में अलाए जे कहिड़ा कूड़ बदूड़ ऐं ॿटाकूं सटाकूं हणी वञी पार पियो। सौदागर ज़ादे इन विच में अलाए जे कहिड़ा कूड़ बदूड़ ऐं ॿटाकूं सटाकूं हणी वञी पार पियो। एतिरे क़दुरु जो ईअं बि चयाईं त केतिरनि ई बादशाहनि मुंहिंजी साराह ॿुधी मूंखे संग ॾियण लाइ मिनतूं कयूं पर मूं कंहिंखे बि मुंहुं कोन ॾिनो। आख़िर पंहिंजे मुंहुं वञी हिकिड़ी वॾे बादशाह जी धीअ सां शादी करे आयो आहियां। उते ज़ाल खां बि रहियो न थियो। सौदागर ज़ादे खे सची ॻाल्हि करे ॿुधायई ऐं इहे कपिड़ा जेकी ॾाटाड़की दुकान ते पढ़ियल हुअसि से बि कढी ॾेखारियईंसि। इहा हक़ीक़त ॿुधी ऐं पंहिंजा कपिड़ा ॾिसी सौदागर ज़ादे शर्म खां कंधु खणी हेठि कयो। सौदागर ज़ादे जी पीउ जॾहिं इहो किसो ॿुधो तॾहिं अजब में पइजी वियो ऐं पुट खे चयाईं त पुट हीअ अथई मुंहिंजी अॻूणी नुंहुं जंहिं तोखे हेतिरनि मुसीबतुनि मां बचायो ऐं ख़ैर सलामतीअ सां हिते पहुचायो, न त मुर्गो सिर वञई हा। उते सौदागर ज़ादो वेतर शर्मसार थियो ऐं ज़ाल खां उथी माफ़ी वठणु लॻो। के ॾींहं त हिननि जा ईअं ख़ुशीअ सां ॾींहं गुज़री विया। पोइ हिकिड़े ॾींहुं सौदागर ज़ादे जी ज़ाल मुड़ुस ऐं सहुरे खे साण करे वण जे थोड़ में पियल खज़ानो खणी आई ऐं पोइ हयातीअ जा बाक़ी ॾींहं ॾाढनि मज़नि में गुज़ारणु लॻा। इहो हुआ सौदागर ज़ादो ऐं 36 लखनी छोकिरीअ जी कहाणी जेका अवल खां आख़िर ताईं मूं तव्हांखे ॿुधाई। ऐं हीउ जेको मां पंहिंजे यूट्यूब चैनल ते मुश्ताक परदेसीअ जो नंबर तव्हांखे ॾेई रहियो आहियां। इन खे तव्हां पाण जेको आहे सो नोट कजो ऐं का बि ग़लती का बि खामी कुझु बि हुजे त हिन जो नंबर ते तव्हां राब्तो करे ऐं हिन साण तव्हां पुछी सघो था मुंहिंजे बारे में कहाणियुनि जे बारे में या कंहिंखे कहाणियूं ॾियणियूं आहिनि या कुझु ॻाल्हाइणो आहे किथे बि आहे त हीअ तव्हां खां रिकॉर्डिंग बि वठी सघे थो ऐं तव्हांखे बि हीअ अॻिते मोकिले सघे थो जेको बि कुझु तव्हांखे ॾियणो आहे। ऐं हीअ नंबर आहे हिन जो मां तव्हांखे नोट थो करायां, लिखिजो 030 88 25 6074 030 88256074। इहो अथव हिन मुश्ताक परदेसी चैनल जो नंबर जेको मूं तव्हांखे ॾिनो। हाणे हीअ जेका तव्हांखे मूं सौदागर ज़ादो ऐं 36 लखनी छोकिरीअ जी अदा माइनि में बकुल आहे हुनुर आहे। ईअं न आहे तव्हां का माई कंहिं कम सां का कार सां वञे पुठियों बूथ थो ॾियूं। हे जेके कतल थियनि पिया था तव्हां ॾिसो पिया था मरनि पिया थियूं जिन खे तलाकूं थियूं अचनि इहे ग़लति आहे। तव्हां पहिरीं हुनखे सोचो हुनखे सम्झो हुनजी ॻाल्हि त साबित कयो न पोइ तव्हां अॻिते क़दम खणो। अञा हुनजी ॻाल्हि सम्झो ई कोन न साबित कयो था कहिड़ी ख़बर तव्हांजे भलाईअ में हुजे या कंहिंजे तव्हांजी का कंहिंसां ग़लती थियल हुजे उनजी का माफ़ी कंहिंखां गुण विझी हुजे या कंहिंखे परचाणे विझी हुजे या का तकलीफ़ हुजे कंहिं उनजे लाइ उन ॾे वई हुजे। महिरबानी करे इहे कम जेके अथव सोचे सम्झी कयो। अलाए अलाए रसूल तव्हांखे ख़ुशि कंदो। वरी अॻिते तव्हांखे ॿियनि कहाणियुनि में ऐं हीअ कहाणियूं जेके मां तव्हांखे मोकिलियूं आहिनि महिरबानी करे तव्हां बि ॾिसो ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं पहुचायो ॿियनि खे बि मोकिलियो त यार हीअ फ़क़ीर मारूफ सोलंकीअ जूं कहाणी तमामु हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि आहे सम्झदार ॻाल्हि आहे अकुलमंदी ॻाल्हि आहे। सो इहो तव्हां उन्हनि खे चओ। पोइ वरी हिननि में जेके नंबर असां तव्हांखे ॾिना आहिनि तव्हां हिननि में असांखे नंबरनि ते
पुछी सघो था, ॿुधाए सघो था। जेकॾहिं तव्हां मूं को होशियारु आहे, अकुलमंद आहे त कहाणी बि पंहिंजी ॾेई सघे थो, या को अहिड़ो को टोटको या को अहिड़ो को तारीफ़ अहिड़ी का तकलीफ़ बि रिकॉर्ड कराए सघे थो। असां करण लाइ तयारु आहियूं। सो इहो नंबर जेको मूं तव्हांखे ॾिनो, तव्हां इनशाला नोट कंदव ऐं तव्हां असां सां राब्तो कंदव ऐं मुंहिंजूं ही कहाणियूं पंहिंजे अॻिते दोस्तनि ताईं पहुचाईंदव। वरी तव्हांखे मां ॿीं कहाणीअ में जे लाइ वरी प्रोग्राम ॾिंदुसि। तेसिताईं मां तव्हां खां मोकल थो वठां। जाते बि हुजो ख़ुशि हुजो। अस्सलाम वालेकुम।